नाज़रीन, अठच मोरी नवाबशाह रोड तबाह थियल हुअण सबब ट्रांसपोर्टरनि गाॾियूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं करे अठच मोरी वासी सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। पेश आहे गुलाम सर ख़ासकिली जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अठड़ मोरी शहर का वाया नवाबशाह रोड जो है वो मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे ऐं रोड तबाह हुजण करे ट्रांसपोर्ट के मालिकनि गाड़ियों बंद करे बीहारे छॾियूं आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था कि मुंहुं ॾिठो त उन हवाले सां हितां जे माण्हुनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। जेको रोड वञे पियो तमामु ज़बून हालत में आहे। महिरबानी करे आला इदारनि खां असांखे घुराए त महिरबानी करे इहो नओं करे असांखे रिपेयरिंग करे ठाहे ॾियनि। मुंहिंजो नालो अलीदा बिरई आहे। मां हिन अठहठि रोड जो रवासी आहियां, जेको सो हिन अठहठि रोड ते अठहठि मोरी शहर खां वठी नवाबशाह ताईं शहर जो रोड जो हालत तमामु ख़राबु थी चुको आहे। रोज़ाना हादसा थियनि था ऐं माण्हू मरनि था। असांखे महिरबानी करे हीउ रोड ठाराए ॾिनो वञे। नवाबशाह खां वेंदड़ 68 मोरी वारो रोड आहे, तबाह थी वियो आहे। गाॾियूं हलण जहिड़ा बि न आहिनि, सॼा गाॾियूं खड़किजी विया आहिनि। बराए महिरबानी करे इहो रोड जो कमु करायो वञे। जी साईं, ही 68 मोरी खां नवाबशाह रोड वेंदड़ आहे। नवाबशाह खां 68 रोड आहे। ही रोड बाक़ाइदे ख़राब थियल आहे ज़बरदस्त। हुकूमत सिंध खे अपील कजे त असांजो रोड खे मरामत कई वञे। भाईजान, ही जो रोड जेको आहे हीअ आहे 68 खां 17 किलोमीटर नवाबशाह ताईं। रोड जो हालात एॾा ख़राबु आहिनि त असां मोटरसाइकिल ते हली कोन सघूं। उन हिसाब सां जेकी गाॾी वॾी मोटरसाइकिल नथो हली सघे। असांजो मुतालबो इहो ई आहे त जेको सिंध में जेके बि रोड आहिनि 68 खां 17 किलोमीटर जेके बि रोड आहिनि उहो रोडनि खे जेको ठाहियो वञे। हीअ हितां रोड बगल सगल आहे। इहो जेको वञे थो हितां खां इहो जेको वञे थो 68 वारो सगल रोड बगल आहे। माण्हुनि खे अचण में ॾुखाई थिए थी ऐं माण्हुनि में तकलीफ़ थिए थी। हीअ रोड ठाहिराए वञे, सॼो भॼ चुकियल लॻो पियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे इतला था कयूं त हीउ कयूं बिल्कुलु तबाह थी चुको आहे। ट्रांसपोर्ट जे करे गाॾियूं बंदि थी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्तु परेशानी जे सूरत में आहिनि। उनखां पोइ हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो, रोड बिल्कुलु तबाह थी चुको आहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त हिन खे जल्द में जल्द मरम्मत कयो वञे। साईं, जीअं त ॾिसो था त हीअ हालत लॻी पई आहे असांजे रोड सां। को बि नुमाइंदो असांजी तरफ़ ध्यानु नथो ॾिए। एतिरे क़दुरु जो असां जॾहिं नवां टायर गाॾियुनि जा विझूं था तॾहिं बि असांजा टायर वधि में वधि महीनो ॾेढ हली करे ख़तमु थियो था वञनि पिया। एतिरे ट्रांसपोर्ट जेकी आहे वॾियूं बसूं तक़रीबन अचु वञु घटिजी वई आहे। को क़िस्मती का गाॾी थी अचे। हुननि जो दावो इहे आहिनि त भई के रोड जेके आहिनि असांजा टायर ख़तमु करे छॾिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे जेके पहुतल नुमाइंदा आहिनि, महिरबानी करे असांजे हिन रोड जी मरम्मत कराई वञे। हींअर असां नवाबशाह खां 68 वारे रोड ते बीठा आहियूं। असांजो रोड जो तक़रीबन तमामु हालत बुरी लॻी पई आहे ऐं हिन रोड ते हादसा बि जाम था थियनि, मोटरसाइकिल एक्सीडेंट वग़ैरह आहे। ऐं उन खां पोइ असांजो जेको बस लाइन आहे उहो पूरो बंदि थी वियो आहे। हिन रोड जे भॼ टुका करे नवाबशाह खां ईंदड़ रोड 68 वारो रोड भॻल आहे। रोज़ानो हादसा थिया आहिनि। महिरबानी करे रोड ठाहियो वञे। कैमरामैन सिंगार ज़ंगेचो सां गॾु गुलाम सरवर ख़ासकिली, मेहरान टीवी न्यूज़ 68 मोरी।